सहाफ़त की आज़ादी वारे आलमी ॾींहं जे मौक़े ते सखर प्रेस क्लब अॻियां शहीद जान मोहम्मद महर अरशद शरीफ समेत शहीदनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब में सेमिनार शहीदनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं हक़नि लाइ पास कयल कानून ते अमल करण जो मुतालबो। इन सिलसिले में सखर में सहाफ़त की आज़ादी वारे आलमी ॾींहं जे मौक़े ते सखर प्रेस क्लब ॿाहिरां शहीद जान मोहम्मद महर अरशद शरीफ मोहम्मद सिद्दीक़ मेंगल समेत शहीद कयल सहाफ़ियुनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिंमें सखर रोहिड़ी पनवाकिल समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल सहाफ़ियुनि जे वॾे अंग शिरकत कई। बाद में सखर प्रेस क्लब में प्रेस क्लब ऐं उन जे ज़ीली तंज़ीमुनि पारां सहाफ़त जी आज़ादी बाबति सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें सखर प्रेस क्लब के सदर सिफ ज़हीर लोधी, हाई कोर्ट बार के जनरल सेक्रेटरी एडवोकेट आचर गबोल, डिस्ट्रिक्ट बार के जनरल सेक्रेटरी एडवोकेट सिकंदर चाचड़, सहाफ़ी अॻवाननि ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त बदकिस्मतीअ सां अॼु बि पाकिस्तान में सहाफ़त आज़ाद न आहे। सहाफ़त खे मुख़्तलिफ़ अरबनि सां रोकण ऐं दॿाइण जो सिलसिलो जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।